टकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए। जॾहिं इंसान सॼो ॾींहुं कमकार करे थकिजी पवे थो त मालिश सां संदसि जिस्म जो अंग अंग ठरी पवे थो। मालिश सां न सिर्फ़ थकावट दूर थिए थी, पर मालिश इंसान खे सेहतमंद ऐं तंदुरुस्त पिणु रखे थी। तेल मेरा है मुस्की, गंज रहे ना खुशकी, जिसके सर पर हाथ फिरा दूं चमके किस्मत उसकी। ॾस मिले थो त मालिश मुग़ल दौर में आम थी। जॾहिं मुग़ल आज़म थकावट खां चूर थी पियो त हिन ग़ुलामनि खे हुकुम ॾिनो त खेसि मालिश करे ज़ोर ॾिना वञनि। मुग़ल दौर खां शुरू थींदड़ मालिश हिन वक़्तु आम थी वई आहे। तेल मालिश हूअं त घरनि में बि कई वेंदी हुई, पर हाणे तेल मालिश कंदड़ पोरियत उहो कमु करे न सिर्फ़ु पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, पर मालिश कराईंदड़नि जा थक पिणु लाहे छॾीनि था। मालिश ईअं आहे त इंसान अॼुकल्ह जो दौरु आहे हिकु त डिप्रेशन जो, जिस्मानी जेको आहे थकावट थिए थी डिप्रेशन जे करे, पोइ माण्हू पाण खे रिलैक्स रखण जे लाइ जेके जिथे मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि रिलैक्स रहण जा, उन्हनि में ही बि हिकिड़ो ज़रियो आहे मालिश जो। उन सां जिस्मानी तंदुरुस्ती बि थिए थी ऐं रगूं खुलनि थियूं, जंहिंजे करे एक्टिवनेस अची थी वञे। ख़ासि करे होटलनि ऐं ॿियनि अवामी हंधनि ते मालिश कराइण लाइ माण्हुनि जा मेड़ पहुचनि था, जिते हू मालिश कराए सॼे ॾींहं जी थकावट दूर कनि था। खाधा अहिड़ा अचनि था, माण्हुनि जे उज़बनि में दर्द, हॾनि में दर्द, तकलीफ़ रहे थी, पोइ मज़ो नथो रहे। पोइ डेली ईंदा आहियूं हिते, हे मालशी वीचारा हेॾूं पंजाब जा आहिनि, हे ख़िदमत कंदा आहिनि, अञा इन्हनि जी बि रोज़ी थींदी आहे, थोरो असांखे बि सकून थींदो आहे। मालिश जा केतिरा ई तरीक़ा थियनि था, जिन में तेल मालिश, सुकी मालिश, फुल मालिश ऐं हाफ मालिश शामिल आहिनि। मालिश कंदड़ कारीगरनि जो चवणु आहे त मालिश वारे कमु करण खां पहिरियां ख़ासि सिखिया वरिती वेंदी आहे, जंहिंखां पोइ मालिश वारो कमु कयो वेंदो आहे। अॻे दौर में तेल मालिश थींदी हुई, पर हाणे उहा ख़तमु थी वई आहे। हाणे रुॻो सुकी मालिश कई वञे थी ऐं माण्हुनि जो थकु दूर करण लाइ खेनि ज़ोर ॾिना वञनि था। मालिश में माना जीअं अरसो गुज़रे थो, उहे माना इंसान जी टेक्निक माना तरीक़ो मालिश जो माना वधे थो, माना असांजो तजुर्बो माना वधे थो। असां माण्हू खे ॾिसे असांखे ख़बर लॻी वेंदी बाबा हिन में थक केतिरो आहे, जिस्म खे हथण असांखे ख़बर लॻी वेंदी बाबा एतिरो ज़ोर सहंदो, एतिरो ज़ोर असांखे ॾियणो पवंदो। जेको माण्हू माना ॿाहिरि न ईंदो आहे, वरी उहो असांखे घर माना घुराईंदो आहे। हुते माना हिते माना 15-20 मिंट मालिश कंदो, हुते वरी कलाकु ॾेढ कलाक। बसि इहा माना असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग पहिरीं ई कमु कंदो हो, पोइ वरी असीं हिते आयासीं न सिंध में, ॿियो कमु न मिलियो, वरी हिन में माना असां दाख़िल थी वियासीं। बसि माना पोइ हिन में ई असांजी रोज़ी सही थी वई आहे। मालिश कंदड़ उहो बि ॿुधाइनि था त पहिरीं पहलवान ऐं बुज़ुर्ग तबिको मालिश कराईंदो हो, पर हाणे मालिश कराइण वारो रवाजु आम थी वियो आहे, जंहिं करे संदन मज़दूरीअ ते पिणु फ़र्क़ु पियो आहे। अॻे दौर में जेका मालिश 1000 ऐं 500 रुपयनि एवज़ कई वेंदी हुई, उहा हाणे 200 ऐं 100 रुपयनि एवज़ कई वञे थी। 200-150 सारी रात यही मजदूरी करते हैं। बीच फुल बाई में बैठ के ऐसे भाई बहुत रोल है, लड़ाई बहुत करने नहीं देते का। मालिश ये खाली घुटाई, सिर की टांगे दबा लो, कमर दबा लो, यही मालिश है। अभी नहीं है इधर फुल बाई में कौन तेल की मालिश कराएगा, गर्मी में कौन कराएगा, अल्लाह का बंदे। गर्मी में नहीं होता, सर्दी में तेल की मालिश होती है। वो भी शौकीन बंदे जिन्हें आदत आले है, जिन्होंने आदत है वो कराते हैं, बाकी आम बंदे तो मालिश कराते नहीं, उन्हें पता ही नहीं है मालिश क्या चीज़। मालिश करण वक़्तु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे तेल जो इस्तेमालु थिए थो, जिन में सरिहं जो तेल, ॼांभे जो तेल, धाणे जो तेल, ॾूंघीअ जो तेल ऐं ॿियनि क़िस्मनि जा तेल इस्तेमालु थियनि था। ॿुधायो पियो वञे त आम माण्हू मिठे तेल यानी सरिहं जे तेल सां मालिश कराइनि था। अॻ में सॼे जिस्म खे तेल सां मालिश थींदी हुई, पर हाणे रुॻो मथे में तेल विझी मालिश कई वञे थी। तेल असां सरों जो बि हूंदो आहे, खोपरे जो बि हूंदो आहे ऐं धणियुनि जो बि हूंदो आहे, माना मुस्तक़िल तेल हूंदा आहिनि, जेको माना कंहिंखे पसंदि ईंदो आहे उहो असां वणंदा आहियूं। इहो सरें जो ॾूंघी, इहे सरें जो माना इहो देसी सिंधी तेल, इहो माना घणो तेल इस्तेमालु कंदा आहियूं। मालिश कराईंदड़ ॿुधाइनि था त सॼो ॾींहुं कमकार करण खां पोइ जॾहिं थकावट महसूसु थिए थी त हू मालिशुनि जो रुख़ कनि था, जिते कुझु पैसनि एवज़ मालिश कराए हू सुकून हासिल कनि था। असांखे तमामु सुकून महसूसु थींदो आहे। सॼे ॾींहुं कमाईंदा आहियूं, कतंदा आहियूं, गर्मी पोसी में, पोइ असां मालिश कराइण 100 रुपया वठंदा साईं, 100 रुपया वठंदा आहिनि, पोइ असांखे मालिश ई करे ॾींदा आहिनि।
असांखे ज़हनी सुकून मिलंदो आहे काफ़ी, ऐं काफ़ी बहितर फीलिंग थींदी आहे। सॼो जिस्म जेको आहे न फ्रेशनेस अची थी वञे, थोरी घणी थकान जेका आहे उहा ख़तमु थी थी वञे। पैसा 100 रुपया खनि ताईं वठंदा ई। अवामी हंधनि ते मालिश ख़ासि करे गर्मीअ जे मौसम में कई वेंदी आहे। उनजो सबबु उहो बि ॿुधायो पियो वञे त सर्दीअ जे मौसम में माण्हू घरनि खां ॿाहिरि घटि निकिरनि था, जंहिं करे मालिश वारो कमु घटिजी वञे थो। मालिशनि जो चवणु आहे त सियारे जी मुंद ख़तमु थियणु शर्ती मालिश कराईंदड़ संदन रुख कनि था, जंहिंसां संदन आमदनीअ में पिणु वाधारो थिए थो। तेल मेरा है मुस्की, गंज रहे ना खुशकी, जिसके सर पर हाथ फिरा दूं चमके किस्मत उसकी। हथ वारी मालिश खां पोइ हाणे जदीद टेक्नोलॉजी अचण सां बि मशीन ज़रिए बि मालिश कई वञे थी, जंहिंखे साइंसी ॿोलीअ में मसाज सॾियो वञे थो। मशीन वारी मालिश जेतोणीकि थकावट त दूर करे थी, पर हथरादू मालिश जहिड़ा थक लाहे नथी सघे। माण्हू रिलैक्स थो रहे ऐं बाक़ाइदे मतिलबु आहे त माना हिकिड़ो पाण खे हल्को महसूस थो करे, हल्को महसूस करे थो ऐं तमामु रिलैक्स रहे थो। नर्वस सिस्टम स्पेशली उहो जेको आहे ॾाढो एक्टिव रहे थो हिन मालिश सां। मालिश हिन वक़्तु ब्यूटी पार्लरनि, सैलून ऐं ॿियनि हंधनि ते बि थिए थी, पर घणो करे माण्हू हथ वारी मालिश खे घणी तरजीह ॾियनि था। कैमरामैन शाहिद रिंद ऐं हसीब रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।